असां ही एहतजाज इन करे ही रिकॉर्ड करायूं था पिया क्योंकि जेको इंडिया में वाक़ियो थियो आहे जेको रज़वी आहे उन मिनिस्टर इहा पटिशन दाख़िल कराई आहे कोर्ट में त 26 आयतूं जेके आहिनि उहे क़ुर मजीद मां कढियूं वञनि। शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था पिया ऐं असां इन ते लानत मोकिलियूं था पिया बेशुमार। ही मुसलमाननि जी दिलि आज़ादी लाइ हिन ॻाल्हि कढी आहे ऐं क्योंकि इन क़ुर मजीद जी जेको आहे त वही अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुर मजीद नुज़ूल फरमायो आहे ऐं इहो शुरू खां वठी करे आख़िर ताईं महफूज़ आहे। नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून ऐं इंशाअल्लाह ताला इहो महफूज़ ई रहंदो। इन्हनि लानत खे ॿुधाइणु चाहियूं था त तूं पाण खे दुरुस्त कर ऐं त असां कंहिं ॿिए कंहिंजे लाइ मुस्लमान कोन था ॻाल्हायूं। जेकॾहिं गैर मुस्लिम सिर्फ़ु मुस्लमान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुस्लमान ते जो वावेला कयो था असां कॾहिं असां उनजी एक्शन खई आहे असां का शइ कोन था कयूं। असां मुस्लमाननि खे इहा दिलि आज़ादी थी आहे ऐं असां इन शइ जी मज़म्मत कयूं था पिया ऐं जल्द अज जल्द इहे इंडिया वारनि खे इहा थियणु खपे त इन जो नोटिस वठनि आला हुकाम ऐं ख़ुसूसन पाकिस्तान हुकुमरान जेके आहिनि इन्हनि शयुनि जी नोटिस वठनि ऐं उॾे बि इहो एहतजाज रिकॉर्ड कराइनि त आईंदा ॿियो को इहा हरकत न करे। इन लिहाज़ सां असां इहा अलहमदुलिल्लाह थोरो मुख़्तसिर असां पंहिंजी ही एहतजाज करायो आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं असां के हुननि अञा इक़दाम इन शइ न कयो त असां एहतजाज वसी कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला अञा इन खे घणो कंदासीं। हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़कानी।